अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू ताईं ख़बर ॾियूं था त काज़ीअहमद वेझो कोट म्यादा चांडियो में फ़क़ीर म्यादा चांडियो संदसि फर्ज़ंद सिंध जे मशहूर सूफ़ी रागी रिज़वान चांडियो कामरान चांडियो पारां कचहरी मुनक़िद कराई वई, जंहिंमें सिंध जे मशहूर ऐं नाले वारे सुगड़नि फ़नकारनि शिरकत कई। सुगड़नि दौर बेट ॿुधाया। महिमान ख़ासि MPA ग़ुलाम क़ादर चांडियो, शब्बीर चांडियो, प्रेस क्लब काज़ीअहमद जे सदर राना अब्दुल गफ़ूर राजपूत, नायब सदर जावेद इकबाल भट्टी, सीनियर सहाफ़ी मोहम्मद बचल सियाल, जान मोहम्मद खासकिली, जॉइंट सेक्रेटरी सिकंदर चांडियो, पीर सैयद अदद शाह जीलानी, हाजी लियाकत आरा ऐं महरम बान समेत इलाइक़े जे वासियुनि वॾी तइदाद में प्रोग्राम में शिरकत कई। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। वधिक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअहमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोणो।